अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन अली काज़ी में बलीकार ऐं यासिर अहमद हम स्टूडियो में जॉइन कंदा सीनियर तज़कियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु वरी जेका पहिरियां हिकिड़ी रेज़ोल्यूशन पास थी हुई अमरीकी कांग्रेस में त ह्यूमन राइट्स वायलेशन इन पाकिस्तान में ऐं वग़ैरह वग़ैरह उन्हनि 8 फरवरी के इलेक्शंस के बि चैलेंज करण लाइ चयो इहो सॼी ॻाल्हि। उन खां पोइ जेको आहे उहो वरी ठापुर थी वियो, वरी पोइ उन्हनि ई जेके रेज़ोल्यूशन जिन पास कराई हुई जंहिंमें डेमोक्रेट्स बि हुया, रिपब्लिकन्स बि हुया। अॼु चवनि था त उन्हनि मां कोई 45-50 मिली करे जेको आहे वरी बाइडन खे ख़तु लिखियो आहे। उहो ॾींहुं पहिरां बि ख़तु हुयो, वरी बाइडन खे ख़तु हुया त पाकिस्तान में ह्यूमन राइट्स वायलेशन आहिनि। हिन जे करे त उन्हनि क्लियर इमरान ख़ान साहब जो बि नालो खयो आहे त भई इमरान ख़ान साहब जेको आहे उनखे हेॾा सा फ्रिवलस केसिस में जेल में रखियो अचनि था पिया। एतिरे टाइम खां पोइ हुनजे ॿाहिरि कढण लाइ, हुनजी रिहाई लाइ पाकिस्तान तकड़ी कोशिशि करे। अमरीका सॉरी जी, हिकु भेरो वरी 50 खनि कांग्रेसमैन्स जेको आहे उहो ख़तु लिखियो आहे बाइडन खे त यार असां अॻु में ठाराह पास कयो, हा लिफ्ट ई न कराई वॉशिंगटन त हाणे हिन भेरे वरी उन्हनि चयो आहे त यार पाकिस्तान में हीअ वरी हार सम्राती त प्रेसिडेंट साहब हीअ पाकिस्तान में हीअ सभु कुझु थिए पियो ऐं ज़ाहिर आख़िर में जेको ॻाल्हि खे वञी बीहारियो अथनि, इमरान ख़ान ते वञी बीहारियो आहे ख़त में त हुनखे रहा करायो, हुन सां ज़्यादती थिए पई ऐं हुन ते कूड़ा केसिस दाख़िल थियनि पिया आहिनि, सो ऑन ऐं चयो अथनि त हाणे तव्हां महिरबानी करे तवजा ॾियो त असीं जेको चऊं पिया। हाणे इहे वरी सिर्फ़ु डेमोक्रेट्स न आहिनि, सिर्फ़ु रिपब्लिकन्स न आहिनि, हीअ बाय पार्टिज़न आहे, यानी ॿई पार्टियुनि जा ही कांग्रेसमैन आहिनि जेके इहो ख़तु लिखनि पिया। दैट मीन्स इन सां ॿ मतिलबु निकिरनि था। हिकिड़ो त मतिलबु इहो निकिरे थो त जेका PTI जा लॉबिस्ट आहिनि मुस्तक़िल मसरूफ़ आहिनि करे। हाणे कुझु ॾींहंनि खां पोइ शायदि पाण खे वरी UK मां यूनाइटेड इंग्लैंड मां बि को अहिड़ो, बरतानिया मां बि अहिड़ो को ख़तु, को अहिड़ी शइ वरी ॿुधण में मिले त हिकिड़ी कॉन्स्टेंट लॉबिंग थिए पई। ॿी ॻाल्हि जेका सम्झ में अचे थी त अमेरिका हुकूमत हाणे जॾहिं बाइडन का जाना आहे, मतिलबु हाणे आख़िरी पसान में आहे ऐं ज़ाहिर आहे हिन महिल ट्रंप भले ऑफिशियली न हुजे पर हुनजो इन्फ्लुएंस जेको आहे कैपिटल हिल ते हल्को फुल्को त इन्फ्लुएंस हलंदो त ट्रंप जी सोच छा आहे। त उन महिल हीउ ख़तु अचणु हिकिड़ो दफ़ो वरी जवाज़ ठही मिले थो ट्रंप खे बि त हू अगरि हींअर न बि त अॻिते हली हू हिन खे जवाज़ बणाए जेको बि हुनखे प्रेशर विझणो आहे उहो विझंदो। पाकिस्तान लाइ ज़ाहिर हिकिड़ी सिचुएशन आहे। पाकिस्तान में मामिलो हिन नहज ते बीठल आहे त फ़र्दनि जो जेको ज़ाती हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ आहे, जंहिंखे असां वटि हमेशह क़ौमी मुफ़ाद चयो वञे थो, फ़र्दनि जो इख़्तिलाफ़ शायदि निबिरजे न पियो सघे ऐं उनखे हवा बि ॾिजे थी, उनखे इदारनि जो टकराव बि चयो वञे थो। मिसाल अॼु वेठे तव्हां मूंखे ॿुधायो त हीउ जेको तव्हांजो आहे इंफॉर्मेशन मिनिस्टर तारड़ साहब, हिन जेको वेठे वरी 9 मई जी वीडियोज़ रिलीज़ कयूं आहिनि। इहे सभु वीडियोज़ अॻु में बि आयल आहिनि त वरी 9 मई खे कढी अचणु, 9 मई सां हिकदमि तासुरु अचे थो त असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट ते PTI हमिलो कयो हो। यानी जेको मिलिट्री इस्टेब्लिशमेंट ते हमिलो करे थो माना उहो गद्दार आहे, दुश्मन आहे। त हिन महिल इहो हिकिड़ो उहो बि आहे त बाबा विसारजो न तव्हां सां हीउ सभु कुझु हिननि कयो हो, छाकाणि त 24 तारीख़ वेझो अचे पई। त ॻाल्हि उहा ई आहे त 24 तारीख़ ते इमरान ख़ान जो PTI जो जलसो धरनो वॾो थींदो, लॻण ॾिबो न लॻण ॾिबो, उन ॾींहं ते केतिरा माण्हू निकिरंदा न निकिरंदा, हिन ते त हिकिड़ी लाहासिल बहस करे सघिजे थी। पर असल ॻाल्हि इहा ई हुजे थी त जॾहिं तव्हां हिकिड़ो मुतहरिक थियो था त जेके ॿियनि पासनि ते बि माठार तव्हांजे हवाले सां हुजे थी, उहो तव्हां वरी मूवमेंट तहरुक शुरू थी वञे थो। मिसाल कांग्रेसमैन्स वरी लेटर लिखियो आहे त ज़ाहिर वरी वॉशिंगटन जेको आहे हाणे इस्लामाबाद जे हिन धरणे सभिनी मामलनि ते पंहिंजी एम्बेसी खे बि अलर्ट रखंदो। बाबा केबल जेको मरासला मोकिलबा आहिनि, छा पियो थिए, कीअं पियो थिए, केतिरा माण्हू निकिरंदा। हाणे जेका अॻिते ॻाल्हि आहे त जेको हिन सां ई माण्हू जोड़े छॾीनि था जॾहिं बि कांग्रेसमैन्स जो ख़तु अचे थो या रेज़ोल्यूशन अचे थो त भई ट्रंप छा ज़ाती दिलचस्पी वठंदो न वठंदो। ॾिसो पाण जेका ॻाल्हि पहिरें ॾींहं खां जॾहिं खां ट्रंप पंहिंजी टीम सिलेक्शन कई आहे जंहिंमें सभु अहिड़ा माण्हू रखिया विया आहिनि, चाहे हुननि जो
सिक्योरिटी नेशनल सिक्योरिटी जो एडवाइज़र ट्रंप जेको नॉमिनेट कयो आहे, माइक वॉल्ट्स जेको सेक्रेटरी ऑफ स्टेट जेको मुक़ररु कयो आहे, नामज़द कयो आहे, ही सभु माण्हू पाकिस्तान खे ॾिसंदा ई चाइना या इंडिया जे चश्मे सां। यस, हू त जेको आहे तव्हांजो सेक्रेटरी स्टेट, उहो त इंडियन हुनजो हिकिड़ो सरबराह आहे कांग्रेस में, उहो नेशनल सिक्योरिटी एडवाइज़र आहे। अच्छा सॉरी, नेशनल सिक्योरिटी एडवाइज़र जेको आहे इंडियन कॉकस जो कोच, इंडियन कॉकस जो चेयरमैन बि आहे, यानी हुननि जो जेको हुते गठु आहे इंडियंस जो, त ज़ाहिर उहो जॾहिं हाणे जॾहिं चवंदो अमेरिका में त हुननि जी क़ौमी सलामती में कहिड़ी शइ फिट थी अचे, त ज़ाहिर हुननि लाइ त इंडिया ई फिट ईंदी न। ऐं इंडिया खे जेको पंहिंजी क़ौमी सलामती लाइ मसइलो नज़र अचे थो, पाकिस्तान नज़र अचे थो। ॿिए तरफ़ चाइना लाइ ख़ुदि ट्रंप वटि को सॉफ्ट कॉर्नर न आहे। पोइ पंहिंजे सदारती दौर में बि हुन चाइना सां झड़ खे मचायो हो, ऐं हींअर हुनजी टीम बि एंटी चाइना आहे। त हिन सूरत हाल में पाकिस्तान कहिड़ी तरजीह ते अमेरिका में अची रहियो हूंदो? अलिफ ॿिए अगरि तरजीह ते अची बि रहियो आहे नेगेटिव सतह में, त पोइ असांजी इस्टेब्लिशमेंट या असांजो मुल्क जॾहिं अमेरिका जे अगरि अताब में हूंदो त अमेरिका जी फरमाइश इमरान ख़ान या ॿी फरमाइशूं छो मञंदो? लेकिन पोइ इहो थी वेंदो टकराउ। सो छा इमरान ख़ान जी रिहाई खे असां पाकिस्तान अमेरिका सां तालुकात ख़ुशगवार करण लाइ हिकिड़े कार्ड तौरु रखियो वेठा आहियूं? त असांखे अमेरिका बहादुर खे राज़ी करिणो हूंदो त असीं इमरान ख़ान खे छॾे ॾींदासीं, पर इहो अमेरिका उनजे बावजूदि मुकमल तौर ते त राज़ी कोन थी। सो हिकिड़ी ॾाढी ट्रिकी सिचुएशन क्रिएट थियल आहे। हिन जो जीअं नजम सेठी साहिबु तव्हां ॿुधायो पिया त को पंहिंजी तज़िये में चवनि पिया त इमरान खे ॿधी करे ऐं सऊदी अरब मोकिले छॾींदा। वेल ईअं हिकिड़ी आउं हिनखे ख़ारिज जो इम्कान नथो सम्झां। ऐं हिन में ज़ाहिर ख़ान खे अगरि ज़ोरी 4 सघ वारा माण्हू ॿधी, बुज़ुर्ग माण्हू आहे 74-75 साल जो, छा विढ़ंदो त कोन? लेकिन पोइ हुते सऊदी अरब में हुनखे विहारणु ॾुखियो थी पवंदो न। ऐं सॼी दुनिया में थींदो त बाबा तव्हांजी मर्ज़ी खां सवाइ अॻ में ई हेॾियूं लेटर अचनि था पिया ऐं सभु कुझु। जी हा, कॉलर असांखे इरफान अली सीलो शहदादकोट मां। जी सीलो साहिबु, छा चवणु चाहींदा? सभ खां पहिरीं निकाज़ साहिब खे सलाम क़बूल पवे। निकाज़ साहिब खां मुंहिंजो सुवालु इहो हो त ताज़ो बिलावल साहिबु जेको आहे जेको बयानु ॾिना आहिनि ऐं हुकूमत खां नाराज़गी जो इज़हार कयो आहे, उनजी वजह छा आहे? जॾहिं त कुझु ॾींहं पहिरीं जा 15 ॾींहं अॻ में 6वीं आइनी तरमीम, हिन ख़ुदि कराई वरी 27वीं आइनी तरमीम ऐं जमहूरियत जो चैंपियन बणजण जी कोशिशि कयईं ऐं हुकूमत खां ॿाहिरि हूंदे बि हुकूमत जी मदद कयईं ऐं ॾाढो माना हिकिड़ो ॾेखारियईं पंहिंजी जेका आहे त मां ई 6वीं आइनी तरमीम कराई आहे। वरी हाणे वरी अचानक इहो छा मसइलो आहे? छा या हिनखे इहा ख़बर पई आहे त होॾां एस्टेब्लिशमेंट जेका आहे मूंखां कमु कढी हाणे मूंखे जवाबु ॾिनो आहे जेका आहे इन हवाले सां का साहिबु छा चवणु चाहींदो इन ते? ठीकु आहे साईं, ॿियो बि कॉलर ख़ुदा बख़्श नवाणी जागारा मां। जी नवाणी साहिबु, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ऐं सभ खां पहिरीं त साईं यासिर साहिबु साईं अली खे मुंहिंजो सलाम। जी वालेकुम सलाम। जी साईं, मुंहिंजो सुवालु इहो आहे साईं खां त साईं मुंहिंजी उमिरि बि तक़रीबन 45 या 50 ताईं आहे त मौसम में बेइंतिहा तब्दीली अची चुकी आहे। अॻु में सेप्टेंबर में मौसम तब्दील थी वेंदी, हाणे त नवंबर में पखा पिया हलनि, गर्मी लॻी पई आहे। मुंहिंजो सुवालु इहो आहे त साईं अॻु में त भला जेको आहे देसी बि चऊं था, चाहे भाॼियूं हुजनि या कणक हुजे या ॿियूं शयूं हुजनि, भला पोइ बि कुझु फसुलु थींदो, पर हाणे नकुली हाइब्रिड बि जेको आहे मुतारिफ़ करायो वियो, जेको आहे इहो सोचो छॾे वियो त बाबा हिन में घणी पैदावार आहे, हीअं हूअं। हाणे इन सां छा थियो जो इहे माण्हू इस्तेमालु कया ज़मीनदार, त इन जो मौसम सां त को वास्तो ई कोन्हे। त इन जे करे जेको आहे साईं हिन जेको आहे बेइंतिहा फसल तबाह बर्बाद थी रहियो आहे। जेको आहे नवासा में बि सारियुनि जो मतिलबु झलियाऊं ई कोन्हे ऐं कणक जो बेइंतिहा नुक़सानु थी रहियो आहे। मौसम हिन जो वास्तो ई कोन्हे। बसरनि खे बि जेको आहे नुक़सानु थियो, ज़रई दवाऊं खामखा लॻायो वियूं, इन माहौल तबाह थी रहियो आहे। ऐं जेको आहे
पहिरियों त पहिरियों त उहे बि तबाह थी रहिया हाणे जी। मुंहिंजो इन मुताबिक़ सवाल आहे त हे माण्हू जेको आहे अधु छॾे सॼे ॾे बॻा अधु बि वञे पियो त इन जी त कोई ध्यानु ॾिए ई कोन थो। बाक़ी हिते जेको ट्रम्प आयो फलाणो आयो ढिमकाणो ख़ान आयो जंहिंमें इन मुताबिक़ जेका सवाल आहे। ठीकु आहे साईं ॾिसो बिलावल साहब जेका नाराज़गी ज़ाहिर कई जेको टियों ॾींहुं उहा कई 26 तरमीम ते कोन नाराज़गी ज़ाहिर कई। उन्हनि चयो त नवाज़ लीग वारा मुख़्तलिफ़ हुकूमती फ़ैसिलनि में पीपल्स पार्टी खे बतौर इतिहादी हुन सां मुशावरत न पिया कनि, हुन सां सलाह मशवरा न पिया कनि। उन में हुननि जेके पंहिंजी शिकायतूं गिणायूं, हिकिड़ो त हू जेको ताज़ो बिल पास थियो हो, ॿ बिल पास थिया जजिस जो अंग ऐं न एक्सटेंशन त कोन एतिराज़ो उहो ॿिए वारे थियो पर बिल्स त चयूं न, अच्छा नालो न खयूं। ठीकु आहे। हाणे बिल्स जेके ताज़ा पास थिया जंहिंमें जेके सर्विसिस चीफ्स जा एक्सटेंशन हुआ ऐं ॿियो ही जजिस जो अंग वधाइण वारी ॻाल्हि। चयो त असांखे ॿियो ATA में जेको 90 ॾींहं करे छॾी अथऊं गिरफ़्तारी। एग्ज़ैक्टली जे गिरफ़्तारियुनि में ॾींहं वधाए छॾिया अथनि हिरासत में रखण जा। त चयो त असांखे हिन में एतमाद में न वरितो वियो। ऐं ॿी ॻाल्हि कयूं त जेके कैनाल चुलिस्तान कैनाल वग़ैरह पंजाब कढे पियो उन ते बि मूंखे न ॿुधायो वियो। हाणे मूंखे सम्झ नथी अचे चुलिस्तान वारी ॻाल्हि बि कैनाल ज़ाहिर इकनिक मां हुननि अप्रूव करायो आहे त इकनिक में त पीपल्स पार्टी जा नुमाइंदा मौजूदु हुआ त उन्हनि छो न पंहिंजे चेयरमैन खे ॿुधायो त हीउ थिए पियो ऐं को ओॾीमहिल त घणो को गोड़ बि न थियो। न अच्छा पोइ साॻी छाकाणि उन ॻाल्हि खे त वक़्तु गुज़री वियो, ओॾीमहिल त 26 तरमीम वारो गहमा गहमी हुई बि कोन ॻाल्हि बि न। ॿी ॻाल्हि जेका जॾहिं ही बिल्स पास थिया आहिनि, अगरि पीपल्स पार्टी खे मुशावरत न कई त नंबर गेम में नवाज़ लीग वटि त सादी अक्सरियत बि कोन्हे पीपल्स पार्टी खां सवाइ, त बिल्स पास कीअं थी विया। मतिलबु पीपल्स पार्टी जे MNAs बिल खे वोट कयो हूंदो न तॾहिं, या बसि मिले आइज़ हैव इट थी वियो आहे त पोइ त चैलेंज करणु खपे त भई हीअ असांजी मर्ज़ी खां सवाइ प्रूव थिया आहिनि। सो बहरहाल मूंखे सम्झ न आई बिलावल साहब जी ॻाल्हि, लेकिन बहरहाल हुननि नाराज़गी त ज़ाहिर आहे हुननि क्लियर कट ॿुधाई पंहिंजी। लेकिन जेका ॻाल्हि अञा मतिलबु हिन सां हाणे इज़ाफ़ी अजीब थींदी वञे पई उहे थिए पई त 2 ॾींहं थी विया आहिनि, अञा बिलावल साहब खे कंहिं ऑफिशियली परचायो त कोन्हे, जी हा, कंहिं बि राब्तो न कयो आहे। इवन सिर्फ़ु ख्वाजा आसिफ़ चयो त भई बात करनी चाहिए बिलावल साहब से। अच्छा हू बि न पिया ॻाल्हाइनि, बिलावल साहब बि को फॉलोअप में पंहिंजो को अहिड़ो रद्दमल न ॾेखारियो आहे त भई न त असूली तौर ते जंहिं इतिहादी जे कुल्हनि ते इहा हुकूमत बीठल आहे हू त थोरी अखि जो इशारो बि करे त हुकूमत खे परेशान थियणु खपे, ॾकणु खपे, डिॼणु खपे। हू लिफ्ट मतिलबु न पिया को मोटी न पिया ॾियनि। पोइ शायदि नवाज़ लीग वारनि खे ख़बर आहे त जिन्हनि इहो इतिहाद ठाहिरायो आहे, जिन्हनि बि उहे पाणे बचाईंदा, परेशान थियण जी ॻाल्हि ई कान्हे, उहे पाणे पीपल्स पार्टी सां ॻाल्हाईंदा। मूंखे ख़बर न आहे छा रीज़न आहे। सो कॉलर वठणु पोइ कुंडवाणी साहब जी ॻाल्हि ते जावेद समो नगर पार्क मां जी समो साहब छा चवणु चाहींदा? साईं हिते जेको आहे गुज़िरियल 2 हफ़्तनि खां लाहौर आहे, इस्लामाबाद आहे, ॿिया जेके उत्तर जा शहर आहिनि उहे शदीद स्मोक जे करे लॉकडाउन जहिड़ी सूरत हेठि आहिनि। इहो जेको थिए पियो इहो सभु कुझु माहौलियाती तब्दीली आहे, क्लाइमेट चेंज जे करे थी रहियो आहे। जॾहिं त अहिड़े सूरत हुजण जे बावजूदि माण्हू असां वटि अञा क्लाइमेट चेंज खे कूड़ सम्झनि पिया। पुराणे ज़माने में जॾहिं क्लाइमेट चेंज वारो इशू कोन हो उन वक़्त में कुदरती आफ़तूं हूंदियूं हुयूं, ख़ासि करे ज़लज़ला जंहिंमें अरूड़ हो, देबल हो, टैक्सीला हो, पारी नगर जो बंदरगाह, उहे बि इन्हनि जे करे तबाह थी विया, यानी ज़लज़लनि जे करे तबाह थी विया। तॾहिं इहो जेको क्लाइमेट चेंज कोन हूंदो, इहो ज़लज़ला हूंदा। हाणे क्लाइमेट चेंज जो जेको आहे वॾो मसइलो इहो आहे, ऐं ख़ासि करे आउं इहो सम्झणु चाहियां थो त ईंदड़ 15 या 20 सालनि में आहिनि इहे, ख़ासि करे लाहौर आहे या इस्लामाबाद आहे या उत्तर वारा शहर आहिनि, इहे रहण जे क़ाबिल रहंदा बि सही, उन्हनि जो बि साॻियो इहो ई हाल थींदो। ठीकु साईं। ॿिन्ही पहिरीं नोहाणी साहब क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि कई ऐं मौसम जी तब्दीली, माहौलियाती तब्दीली, ऐं त ॿिन्ही ॻाल्हियुनि खे ॻंढे था वठूं। साईं बि समो साहब बि तक़रीबन उहो डिफरेंट तरीक़े सां ॻाल्हि कई। साईं नवंबर में मौसम अञा गर्मियूं लॻी पियूं आहिनि, सही पियो चवनि, हिते स्टूडियो में बि एयर कंडीशन हले पियो, त कराची में त ख़ैर उहो बि घटि थी थिए, पर अगरि साईं सेवण मां झांगारा करे पियो ऐं नवंबर में अगरि पखा पिया हलनि त कमाल थी वियो। नवंबर में अगरि पखा पिया हलनि त वाक़ई में वॾी तब्दीली आहे। सो ही
जेका मौसमी तब्दीली आहे ज़ाहिर आहे ग्लोबल वार्मिंग ऐं हीअ जेको सॼी पाण क्लाइमेट चेंज ऐं त हाणे बि अगरि माण्हू हिन खे ग़लति था सम्झनि था मिड़ई हिकिड़ी ख़्याली ॻाल्हियूं आहिनि त शाबाश अथनि। अगरि थर में हींअर बि किथां फ़ोन कयो साईं समोसा नगर पाकर में अगरि हींअर थधि न आई आहे नवंबर में त बाक़ी हाणे माण्हुनि खे कीअं यकीन ॾियारिजे त क्लाइमेट चेंज अचे पई, माहौलियाती ऐं मौसमी तब्दीली आहे। जेका साईं फसल जी ॻाल्हि करिबे, मूंखे उहा ॻाल्हि, आउं त एग्रीकल्चरिस्ट न आहियां ऐं न एक्सपर्ट आहियां हिन ॻाल्हि ते, लेकिन सम्झि न आई त हाइब्रिड आहे अगरि त कणिक जे सीज़न खां जेको सीज़न आहे पोखी जो उनखां पहिरीं छा पोख बि त थी वेंदी छा कणिक? मूंखे ख़बर न आहे त 12 महीने हाइब्रिड सां त मुराद हुजे थी तुंहिंजी उपत वधी वञे थी, हुनजा ॿिया नुक़सान अनेक आहिनि। हू ज़मीन खे बि ख़राबु करे थो हाइब्रिड ॿिज, ऐं हू मतिलबु ख़ुदि तव्हांजी शुगर लाइ सुठो न आहे, तव्हांजी ॿिया प्रॉब्लम्स थियनि था उहो हिकिड़ी जुदा बहस आहे। जेको तव्हां पेस्टिसाइड यूज़ कयो था, हीअ जेके फर्टिलाइज़र्स ऐं हीअ यूज़ थियनि था, ज़ाहिर ऑर्गेनिक न आहे फसल, उहा त हिकिड़ी अलॻि बहस आहे। लेकिन मूंखे इहा ॻाल्हि साईं सम्झ न आई त मतिलबु चांवर सारियुनि जे सीज़न खां सवा बि थी सघनि था छा हाइब्रिड सां? मुंहिंजे लाइ अजीब ॻाल्हि आहे। सो लेकिन ओवरऑल मौसमी तब्दीली अचे पई, जेको हुन में ही स्मॉग आहे जंहिंजो समोसा बि हवालो ॾियनि पिया। ॾिसो ॻाल्हि उहा ई आहे त पहिरीं दिल्ली में हूंदी, असां 3-4 सालनि खां ॿुधूं था, पोइ आहिस्ते आहिस्ते पोएं साल या हुन खां 1 साल पहिरीं लाहौर पहुती, हिन दफ़े मुल्तान ऐं अपर सिंध में बि पहुती आहे, इवन इस्लामाबाद हली वई आहे, हुन पासे इस्लामाबाद हली वई आहे, हुन पासे पंजाब मां ॿिए पासे वञे पई। त ज़ाहिर आहे अगरि हिकिड़ी शइ खे तव्हां छॾे ॾींदो हिकिड़ी ख़राबी खे त हू वधंदी न। हाणे हिते मौसमी तब्दीली त आहे, पर हिन में वरी जेको बैड गवर्नेंस आहे इंडिया पाकिस्तान जी, जेको असां माहौलियात सां पाण गदिलाइण पिया कयूं, हिन में समोसा कुझु कुदरत जा मामलात आहिनि, पर ख़ैर उहे बि इंसान ज़ाती ही तबाही कई आहे। लेकिन हीअ जेको स्मॉग आहे, अगरि पाण स्पेसिफिकली स्मॉग, क्लाइमेट चेंज त ओवरऑल आहे, लेकिन हीअ जेका स्मॉग आहे इन जो पाण ज़िम्मेदार अमेरिका या यूरोप खे या हुननि जी जेके इंडस्ट्रियलाइज़ेशन जो दौरु आहे, कोल यूज़ेज आहे, उनखे नथा ॾेई सघूं। हीअ असां शहरनि में जेको गंद कयो वेठा आहियूं। ऐं ख्वाजा आसिफ़ जी ॻाल्हि ठीकु आहे त सही, फसलनि खे त बाहियूं चए थो मुंज दड़े जे ज़माने खां ॾिनियूं वञनि थियूं, पर साईं उन ज़माने फसल हूंदी घणी हुई, घणी आबादी हूंदी। हाणे जॾहिं तव्हां हिकिड़े 100 एकड़ जी फिज़ूलियात खे बाहि ॾियो था ऐं जॾहिं तव्हां 5 लख एकड़ जी फिज़ूलियात खे बाहि ॾियो था त फ़र्क़ु त आहे। ख्वाजा आसिफ़ जी लॉजिक सम्झ न आई, लेकिन बहरहाल उनमें ही फैक्ट्रियुनि जा धुआं, ही गाॾियुनि जा धुआं, ही सभु शयूं चवनि था 80% पंजाब जी पंहिंजी रिपोर्ट आहे त 80% सिर्फ़ु गाॾियुनि जे धुअनि जो आहे कंट्रीब्यूशन। हा ॾिसो न, हीअ तमामु हीअ त पोइ हिकु ज़माने में दिल्ली में त पोइ इहो थियो त गाॾियूं जेके आहिनि उनजी राशनिंग थी त हिकिड़े माण्हू खे हफ़्ते में 3 ॾींहंनि में हिकिड़ो दफ़ो गाॾी कढणु अलाउड हो। त हीअ ड्रास्टिक डिसीशन्स वठणा पवनि था, असांखे बि वठणा पवंदा। हुते हिकिड़े त सही ही हिन में कुदरत जा ज़िलज़िला ही सभु मामला त पंहिंजी जाइ ते, पर हीअ जेको स्मॉग आहे इहो त जंहिं ॾींहुं असां वटि गवर्नेंस ठीकु थी ऐं हुकूमतूं पंहिंजा सभु कमु ठीकु करणु शुरू कंदियूं त इन ते त कंट्रोल करे सघिजे थो। बाक़ी नवंबर में ताईं सर्दियूं नथियूं अचनि, सियारो नथो अचे, इहो इन्हनि जे इहो पाकिस्तान हुकूमत जी वसी ॻाल्हि न आहे। जी हा, इहो बसि हाणे थी वियो आहे, सभु थी वियो आहे। इहो हाणे वधंदो वेंदो आहिस्ता आहिस्ता, पोइ हाणे का ख़बर न आहे त कहिड़ी सिचुएशन काॾे थी वञे। न त माना पोइ ग्लेशियर्स जो छा थींदो? ज़ाहिर आहे पोइ तॾहिं इहा ई त बेसिकली ख़तरो आहे न, त पाणी लेवल वधाए छॾींदो ऐं अलाह ख़ैर कंदो, अॻिते हलंदो पिया। ऐं सभु नवाज़ शरीफ़ साहिब जी अॼु नवाज़ शरीफ़ साहिबु ॻाल्हायो हुते पंहिंजे लंडन में, हू चवनि था त कॉल खे कामयाबु कोन थियणु ॾींदासीं जेका नवाज़ शरीफ़ इमरान ख़ान साहिबु ॾिनी आहे। 24 तारीख़ ते बुशरा बीबी साहिबा जेके आहिनि उहे चई छॾियो आहे त भई सभु तयारु रहनि। शाह मोहम्मद कुरैशी साहिबु बि चयो आहे त भई असांखे हक़ु आहे एतिजाज जो, पुरअमन एतिजाज जो, ऐं थोरो मुक़ामी लीडर बि जेको आहे उहो तजवीज़ वठनि। पर ख़ैर माना मोमेंटम आहिस्ता आहिस्ता PTI बिल्ड करे थी पई। नवाज़ शरीफ़ साहिबु चवनि था कामयाबु न थियणु ॾींदासीं, पाण पाकिस्तान अचनि था पिया, वरी नवाज़ शरीफ़ साहिब वापसि अचनि थी पयूं। मां बसि छा जहिड़ो थियणो आहे हिकिड़े क़िस्म जो शो थियणो आहे। जी हा, मूंखे महसूसु थिए पियो त या त नवाज़ लीग वारनि इहो सोचियो आहे त या हुननि खे इहो सोचरायो वियो आहे, या हुननि सोचियो आहे, या हुननि खे
चई करे सोचरायो वियो आहे त बाबा ही को PTI वर्सिस एस्टैब्लिशमेंट ना आहे, हिन में तव्हां साम्हूं थियो ऐं तव्हां ॿाहिरि वेठा आहियो, हिते केरु मुंहुं ॾींदो। त ऐं ज़ाहिर पंजाब हुकूमत माण्हुनि जी रोकण में कुलीदी किरदारु अदा कंदी त पंजाब मां माण्हू न निकिरी सघनि। यस, त मां लठ हे हो त चीफ मिनिस्टर वेठी हूंदी, तॾहिं त हू थींदो। शहबाज शरीफ़ आहे पर हू प्राइम मिनिस्टर आहे। ख़ैर मैडम चीफ मिनिस्टर हुजे न हुजे, पंजाब पुलिस उहो ई कंदी जंहिंखे हुनखे चयो वेंदो जिथां बि। लेकिन चवण जो मक़सदु आहे त शयूं कन्फ्रंटेशन खे हीटअप कयो पियो वञे न, उनखे अञा गरम कयो पियो वञे। इंटरनेशनल मामलात बि आहिनि। ॾिसूं त अच्छा, बाक़ी बुशरा साहिबा जो इहो चवणु मोहतरमा जो त हिकिड़ो MP 10,000 माण्हू खणी अचे, अगरि न आंदऊं त पोइ हू पार्टी मां उनखे कढी छॾींदासीं, या अगरि वक़्त खां पहिरीं पंहिंजे पाण खे गिरफ़्तार करायूं या छा कयूं। ॾिसो किथां कढी ईंदा पंजाब वारा MP 10,000 माण्हू किथां, हुननि खे अहिड़ी ॻोठनि में लठियूं ऐं शहरनि में ॿधा हे हो, तव्हां ॾिसजो त 10, 15, 20,000 माण्हू ॿधी छॾींदा पंजाब में, त निकिरंदो केरु? पहिरियां ई हा, हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं पहिरीं मतिलबु उते वठवठा थी वेंदी। अॼु काई तारीख़ आहे? 17। त 20 तारीख़ 21 तारीख़ खां पोइ हीअं लिस्टूं ठही रहियूं हूंदियूं, उन्हनि खे धुड़िया थी वेंदा, त उहो किथां कढी ईंदा? ॿी ॻाल्हि KP मां बि त छा माण्हू ॻणिबा कीअं त हीअ MP 10,000 माण्हू वठी आयो आहे या 100 माण्हू वठी आयो आहे? उनखे बि इस्लामाबाद जेको KP ऐं पिंडी जी जेका सरहद आहे उते रेज़िस्टेंस मिलंदी शदीद। लेकिन मक़सदु हल थिए पियो PTI जो, लोकली बि अंडर डिस्कशन वरी शदीद आहे। इंटरनेशनल त हू ज़ाहिर आहे, उनजा जेके लॉबिस्ट आहिनि। फ़िलहालु PTI जे लॉबिस्टनि जेके आहिनि, जेके हुनजे पारां हुते लॉबिंग कनि पिया, उन्हनि खे नवाज़ लीग, पीपल्स पार्टी, पाकिस्तान हुकूमत फ़िलहालु हुते काउंटर न पई करे सघे, एतिरो त नज़र अचे पियो। माना हुते हाणे ज़ुल्फ़ी बुख़ारी अकेलो पियो करे या हुनजी का टीम आहे, हाणे इहो ख़ुदा ख़बर। ऐं सभु अगरि जे हाणे हिकिड़ी त थ्योरी, हिकिड़ो त पासो इहो, पर अगरि जे ॿिए पासो हीअ जेकी ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं, वॾा साफ़ ई क्लेम कनि था पिया त मिलिट्री ट्रायल ऐं फैज़ हमीद सां गॾु मिली करे शवायद पूरा आहिनि सॼा, वरी हे 9 मई बि अॼु उजागर करणु, इहे काॾे वेंदी ॻाल्हि? मुंहिंजो ख़्यालु आहे त ॾिसो, मिलिट्री ट्रायल इमरान जो फैज़ हमीद सां गॾु मुंहिंजे लाइ वॾो, आउं हिते हैरान थींदुसि, छाकाणि त हिन महिल यानी सफ़ा जॾहिं माण्हुनि जो बि पैमानो सफ़ा मथे आहे ऐं हिकु इस्टेब्लिशमेंट हेठि सतह ते माण्हू उन जे लाइ मतिलबु हिकिड़ो पंहिंजो, त उन महिल हिकिड़ी स्ट्रेट पंहिंजे पाण खे इन्वॉल्व करणु, मिलिट्री कोर्ट में ट्रायल हिकिड़े सिविलियन पॉलिटिकल लीडर जो, आउं नथो सम्झां त कंहिं बि रीत इस्टेब्लिशमेंट खे वारो खाए थो। शुरू में करे छॾींदा नाउ इट्स, माना एतिरी हुनखे हाइप आहे हींअर ख़ान जी, लोकली बि। हाणे तव्हां भले VPNs ते शरई कराए छॾियो, ठीकु आहे, VPN बंदि कयो त शहबाज शरीफ़ पहिरीं त पाण बंदि करे, गवर्नमेंट जा सॼा इदारा, सभु इदारा VPNs यूज़ कनि पिया। त हाणे चओ त गैर शरई कमु कनि पिया, पोइ इहे सभु शुक्र पाण त कयूं कोन था VPN इस्तेमालु, लोकल वाईफाई ते हलूं पिया। जेको ट्विटर हलाए थो हुनखे VPN यूज़ करिणो पए थो, इट्स एज सिंपल एज दैट। सही ॻाल्हि आहे, मतिलबु न इन खां सवाइ माण्हू यूज़ कनि था त जीअं इंटरसेप्ट न थिए, अलाए छा छा। पर ॻाल्हि जेका गुज़ारिश कयां पियो त पोइ हेॾी सारी जेका हाइप क्रिएट थियल आहे, छाकाणि त मिलिट्री ट्रायल में बि 3 ॾींहंनि में त फ़ैसिलो कोन ईंदो न। अच्छा, मिलिट्री कोर्ट में केस खणी वञण जो मतिलबु इहो हूंदो आहे त हेठि पूरो केस प्रिपेयर थियल आहे। यस, उहो त चवनि था, नज़र सेठी सां चवनि था त सॼा सबूत पूरा आहिनि, सभु सबूत पूरा आहिनि, त माना पोइ सज़ा। हा, माना पोइ सज़ा। त मार्शल लॉ कोन है पाकिस्तान में। एग्जैक्टली। सिविलियन दौर में हिकिड़े मोस्ट पॉपुलर लीडर खे मिलिट्री कोर्ट में सज़ा ॾियणु मूंखे सम्झ नथी अचे। ईअं हिन में को मुंहिंजी हमदर्दी न, ऐं ऑब्जेक्टिव थी बिल्कुलु हिकिड़ी गैर जानिबदार थी सोचां थो त इहो इस्टेब्लिशमेंट खे कीअं वारो थो खाए, मूंखे त हज़म नथो थिए। उहा ॻाल्हि वरी बि मां चाहियां थो त उन ॻाल्हि में इम्कान आहे त उनखे ॿधी सदी जेको आहे वरी
जहाज़ में चाढ़े चवंदो बाबा वञ जिद्दा वञ, जिद्दा वारे खे चइजे बाबा थोरो रख हिनखे 2 टे ॾींहं पाण वटि पोइ वरी लंडन मोकिले छॾिजांइसि। उहा ॿी ॻाल्हि आहे। सेठी साहब खां इहो बि पुछियो वियो त लंडन छो न अचे, त लंडन सवाल ई पैदा नथो थिए त ख़ान साहब खे हेॾे मोकिलियो वञे। न पोइ जिद्दा वारा कहिड़े कानून जे तहत हुनखे रोके सघंदा? असाइलम अगरि नथो वठणु चाहे त पोइ हू न ॾिसो न, नवाज़ शरीफ़ खे जिद्दा इन करे रखियो, हुनजी मेज़बानी इन करे कई शरीफ़ फैमिली जी मुशर्रफ जे दौर में, छाकाणि त उन्हनि वॉलंटियर कयो, रज़ाकाराना तौर ते चयो त हा असांखे छॾियो, असीं जिद्दा में 10 साल माठि करे वेहंदासीं। त हुन त पाण अश्योरेंस ॾिनी। त इहा ॻाल्हि हुनजी मर्ज़ी अगरि ख़ान जी हूंदी पोइ त ॿी ॻाल्हि आहे, त जबरी हुनखे कीअं मोकिले सघो था? ऐं पोइ सऊदी अरब छो हुनखे जबरी हुनखे जेल में बंदि करे रखंदो? त पोइ त सऊदी अरब जे ख़िलाफ़ु शोर शुरू थी वेंदो। ऑब्वियसली ऐं सभु IMF सां नेगोसिएशन्स हलनि पियूं। हाणे मुतज़ादिद ख़बरूं आहिनि, IMF कहिड़ी सॻाल्हि ते सवाल बि खयां आहिनि, कुझु जॻहियुनि ते लीनियंसी बि पको। सारी माफ़ु कजो, तव्हांजी ॻाल्हि कटियां पियो, फ़ैसिलनि जी ॻाल्हि थिए पई, ईअं थियो न सही हाणे थियो घोटकी में। न हू त फ़ैसिलो सखर वारो जतोई महरनि जो न, हू जेको सरदार ख़ालिद लुंड साहिब जे पुटनि खे नॉमिनेट पुलिस कयो, जी हा, फ़ैसिलो थियो न, यानी फ़ैसिलो इहो जिरगे में न थियो, पर पुलिस नाला कढी छॾिया। त हिन खां वधीक इंसाफ़ छा थी सघे थो? त अदालत में हिकिड़ी शइ तव्हां फाइनल चालान में नाला कढी छॾियो, इहा थींदी आहे न सही? त पोइ चवनि था सुबुह न आहे नरूबरू छलाए रखूं, पुलिस थी चए। हा ठीकु ठीकु। कॉल मिर्ज़ा खान खोसो पलीजाणी मां। जी खोसो साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मिर्ज़ा खान खोसो पलीजाणी खां अर्ज़ु कयां। जी साईं। साईं हिकिड़ो त अर्ज़ु इहो त गवर्नमेंट रेट फुटीअ जो कपाह जो कयो 12,000 रुपया मण, हले त 5,000 रुपया मण। जी। साड़ीअ जो रेट कई 4500 रुपया मण, हले पियो 2200 रुपया मण। जी। रहियो खोयो बाक़ी जेको असांजो पाणीअ जो मसइलो हो, उहो बि पंजाब वारनि वञी 6 नवां कैनाल खोलिया। जी। मुंहिंजे चवण जो मक़सदु हारी त मरंदो, पर उन सां गॾु ही MPA MLA। ठीकु साईं। ॿियो बि कॉलर अब्दुल गफूर कागेपुटो नवां शमा। जी कागेपुटो साहब छा चवणु चाहींदा? साईं कल साहब ऐं यासिर साहब तव्हांजो सलाम अर्ज़ु। ऐं कल साहब खां थोरो इहो सम्झणु चाहींदासीं त हीउ जेको पाकिस्तान जो जेको हीउ पीरियड आहे पाकिस्तान जी सियासी तारीख़ जो, उन में कुझु ईअं थो सम्झे मुस्तक़बिल जे हिसाब सां बि इस्टेब्लिशमेंट फ़ैसिलो करे वरितो आहे त जेको आहे सो कुझु जेके प्लानिंग्स करणियूं आहिनि से करे वठजनि। ऐं जेके टई इतिहादी आहिनि मुख्य पार्टियूं, उहे बि ॾिसो त जेको आहे थोरो घणो हल्की फुल्की मौसीक़ी ॾेखारींदा रहंदा, पर कॾहिं बि बाउंड्री वॉल क्रॉस न कंदा। ऐं ख़ुशूसन ईअं महसूसु थी रहियो आहे त जीअं कैनालनि जो मसइलो सिंध जे हवाले सां बि तमामु के अहम फ़ैसिला जेको आहे सो तय थी चुका आहिनि। ऐं उन्हनि जो जेको टेस्ट केस तौरु जेको आहे सो हिकिड़ो ॾिठो पियो वञे त सिंध जो अवाम केतिरी मुज़ाहिमत करे सघे थो। ऐं जेको आहे सो सॼो हिकिड़ो जेको जीअं आइन साज़ी थी ऐं मुस्तक़बिल में जेको नवाज़ शरीफ़ ऐं ॿियूं पार्टियूं बि सम्झी वियूं आहिनि त शायदि ई असांजे जेको हुकूमत जो जेको आहे सो आख़िरी मौक़ो हुजे, उन सिलसिले में तव्हां खां जेको आहे सो तर्जु वठंदासीं। महिरबानी। ठीकु साईं। खोसो साहब MPA MNA साहब जो फलाणे साहब जो ज़मीन जो छा थींदोसीं, उहो परेशान हुननि खे थींदी त पाण थींदी, उहो तव्हांजे मुंहिंजी सलाह ते त कोन थींदा परेशान। सवाल इहो आहे त अगरि सिंध में पाणी न ईंदो त पोइ पहिरें मरहले में जेके बि असर हूंदा उन्हनि जो पाणी थोरी खुटंदो। हिते बि पहिरें मरहले में त जिन्हनि जी पहुच न आहे, जेका अक्सरियत आहे, या जेको इरिगेशन खाते खे पैसा नथो ॾेई सघे, उहो सुकंदा न सर। तव्हां ॿियनि जी परेशानी छॾियो खुशू साहब, तव्हां त पंहिंजी परेशानी वठो न। त अगरि तव्हांखे हींअर अधो गाबो कुझु न कुझु टको पैसो पाणी मिली वञे थो ऐं तव्हांखे इरिगेशन खे पैसा ॾियण जा बि न आहिनि या तव्हांजी का सिफ़ारिश न आहे, त परेशान तव्हां जहिड़ा जेके आबादगार हूंदा उहे अक्सरियत में आहिनि न। परेशान त उन्हनि खे थियणु खपे, लेकिन परेशान थियण खां पोइ हाणे ॻाल्हि इहा आहे त केरु वाहुर करे।
केरु दादरसी करे? पीपल्स पार्टी चए थी यानी गवर्नमेंट तव्हां जिन्हनि खे तव्हां चूंडियो आहे, पाण सिंध जे माण्हुनि चूंडियो आहे, हू चवनि था असीं आवाज़ उथारियूं पिया। बिलावल साहब बि पंहिंजे तहफ़ुज़ात जो इज़हार कयो, मुराद अली शाह साहब बि कयो, इरीगेशन मिनिस्टर बि कयो, सभिनी कयो, बसि कयो, छा कयूं? हुकूमत में साथ वेठा आहियो, माना वफ़ाक़ी हुकूमत तव्हां संभाले वेठा आहियो, माना तव्हांजो बि फ़ैसिलो आहे इहो सिंपल। तव्हां भले सुभाणे चओ त असां फ़ैसिलो न कयो हो, इहो त का ॻाल्हि हज़म ई कोन थींदी न सर। या इत्तेहादी त ज़ाहिर इत्तेहादी आहे। सो न अगरि अॼु त जेको बि पार्टी कंहिंजी इत्तेहादी आहे उहो उन हुकूमत जो हिसो आहे, या त हू इन प्रोटेस्ट एहतिजाजनि छॾे अचे हुकूमत खे, त पोइ त चइबो हा बाबा हीउ हिसो न हुआ, हिननि सां धोखो करे इहे पास कराए विया, पोइ हिनखे ख़्यालु आयो, हिननि चयो असां छॾियूं था हुकूमत, थिए कोन थो। त पोइ त बाक़ी थी वई हिकिड़ी इहे जेके मतिलबु तहफ़ुज़ात ज़ाहिर करणु या हिकिड़ो मज़म्मत करणु, इहो त थियो हिकिड़ी सिर्फ़ु आथत ॾियणु सिंध जे माण्हुनि खे। ॿिए पासे आऊं अलाए कंहिं दोस्त चयो हींअर ॻाल्हि, ही काके पोटर साहिबु ॻाल्हि कई शायदि, त शायदि ॾिसनि बि पिया त सिंध जे माण्हुनि में केतिरी हू रेज़िस्टेंस आहे। अगरि इहो फॿे थो त फॿे थो त सुभाणे कालाबाग डैम छो न? एग्ज़ैक्टली, सुभाणे ॿियो कुझु न। अगरि ईअं छेड़ विछड़ हिकिड़ो मुज़ाहिरो GDA करे वरितो, हिकिड़ो मुज़ाहिरो के कॉम्प्रेसन करे वरितो, हिकिड़ो पीपल्स पार्टी बयानु ॾेई छॾियो, हिकिड़ो असेंबली में सुभाणे 18 पास करे छॾींदा, इफ दैट इज़ दैट, त इहे त परेशान कोन ॻाल्हि न आहे न। हिन ते केरु छो परेशान थींदो? किथां अहिड़ी पाण खे सिंध में मां त मुस्तक़िल तव्हांखे चवां थो त मूंखे उहा शइ नज़र न पई अचे, जेतिरो ही हसास ऐं सेंसिटिव मौज़ू आहे, इशू आहे, ओतिरो रिएक्शन त मूंखे नज़र ई नथो अचे। सिंध जा माण्हू मतिलबु शायदि के आसिरे में वेठा आहिनि, त को हिननि जो इहो मसइलो बि को ॿियो हल करे ॾींदो। इहो आसिरो असांखे इहो ई आसिरो हलाईंदो आहे पियो, त बसि कोई ॿियो हल करे असांजो सिस्टम कहिड़े बि तरीक़े सां। अच्छा, पंहिंजी ॻाल्हि IMF ते हले पई, त IMF सां जेको आहे नेगोसिएशन्स हलनि बि थियूं, कहिड़े तरीक़े सां IMF कहिड़ी जाइ ते सलाह बि खणे थो, कहिड़ी जाइ ते छॾे बि थो। फाइनेंस मिनिस्टर चवनि था त को बि क़िस्म जो मिनी बजट न ईंदो, पेट्रोल जी प्राइसिस बि न वधियूं, उमेदु ॾेखारनि था त असां हदफ़ पूरो कंदासीं पंहिंजो, पर IMF जेको आहे उहो कॉन्स्टेंटली ईअं वुड पैकर वांगुरु हणे थो पियो ठोंगा। ज़ाहिर नेगोसिएशन में इहो शयूं क्लियर थी हूंदियूं, तॾहिं त फाइनेंस मिनिस्टर चए थो न त मिनी बजट न ईंदो। मिनी बजट जी ज़रूरत बि कोन्हे, जेके टैक्सिस वधाइणा हूंदा या घटाइणा हूंदा, SRO जारी थी वेंदो। असल ॻाल्हि जेके ॿियूं ॻाल्हियूं IMF मज़ेदार कयूं आहिनि त बाबा फूड, हीअ जेको तव्हां कणिक जी ख़रीदारी कयो था, इहो सूबा छो था कनि? अगरि फूड सिक्योरिटी जो खातो जेको आहे उहो वफ़ाक़ वटि आहे त वफ़ाक़ करे न। हाणे मसइलो इहो आहे त वफ़ाक़ वटि ही कहिड़ी अमेंडमेंट हुई, 18th अमेंडमेंट हुई, उनखां पोइ फूड डिपार्टमेंट छो खोले वेठा आहिनि फेडरल में? फूड सिक्योरिटी आहे उन्हनि वटि। अच्छा, सिर्फ़ु फूड सिक्योरिटी। त ॻाल्हि इहा आहे त छा इन्हनि वटि इंफ्रास्ट्रक्चर आहे त कणिक जेको आहे नवाबशाह मां कीअं ख़रीद थींदी ऐं किथां हैदराबाद मां कीअं थींदी? हीअ त सूबाई हुकूमत करे, लेकिन हिते जेको ॿियो धंधो खुलियल आहे, एग्ज़ैक्टली, बारदाणो अरबे रुपयनि जो किसो आहे इहो। अगरि ही फेडरल हुकूमत IMF जी फरमाइश ते प्रोक्योरमेंट शुरू कई त माण्हुनि खे त जेको थींदो, पर ही अरबे रुपया जेके आहिनि, जेके सिस्टम जा बंदि थी वेंदा, सिस्टम जा बंदि थी वेंदा। लेकिन हैविंग सेड दिस, एग्रीकल्चर टैक्स जो त चवनि पिया पहिरीं जनवरी खां सभु सूबा हणंदा, पंजाब त करे छॾियो आहे, सिंध बि खे बि करिणो पइजी वेंदो। हाणे उहो हिकिड़ो अलॻि जेको ज़रात जो खातो आहे, उनखे अलॻि हिकिड़ो ॾचो हींअर पैदा थियणु वञे पियो। पाणी जो अलॻि आहे, जीअं चवनि पिया त अघु नथा मिलनि, रेट हुजे तो 6000 मिलनि था 4000, त अनेक मसइला आहिनि। एड्रेस छो नथा थियनि? कीअं एड्रेस कजनि? माण्हुनि खे कीअं एजुकेट कजे? छा कजे? एजुकेट सां मुराद इहा आहे त ॾिसो न, ज़रात अगरि ठीकु आहे कि टैक्स हणिणो अथव, इनकम टैक्स, IMF जी फरमाइश आहे नथा कुझु, त उहो को अची ॻाल्हाए त सही माण्हुनि सां त भई असीं सिंध हुकूमत हुन में ही हिननि खे फैसिलिटेट करेगी। ही असां वटि एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे छाजे लाइ? ही न आबादगारनि खे फसलनि लाइ एजुकेट कयो वञे थो, न के ॿी शइ लाइ कयो वञे थो। सो इलाही सारा इन जा पासा आहिनि, पाण सिर्फ़ु इहे दाऊं करे सघूं था। अच्छा, पर नंढिड़ो हिकिड़ो सुवालु, माना हिकु नंढी ॻाल्हि सुञे त अगरि IMF
इहे ॻाल्हियूं त पोइ इवेंचुअली माण्हुनि खे ज़ाहिर आहे वधाईंदियूं वेंदियूं ॻाल्हियूं, माना हिकिड़ो नफ़रत या कावड़ वधाईंदियूं वेंदियूं। ऐं एग्रीकल्चर अहिड़ो सेक्टर आहे ख़ासि करके इंडिया पाकिस्तान हिन तरफ़ ॾिठो वञे, अगरि हितां भड़प आग उठी त पोइ ॾाढी किनी उथंदी आहे। पर हिन पासे सवाइ ही जेको सिखनि कयो हो, यस, जेको आबादगार तबिको आहे हू ऑर्गेनाइज़ प्रोटेस्ट जी कैपेबिलिटी न रखंदो आहे। रूरल बाराड़ी जी अमूमन प्रोटेस्ट जेके कलेक्टिव प्रोटेस्ट हूंदा आहिनि हू अर्बन एरियाज़ में जनम वठंदा आहिनि। सो शायदि इन करे आहे त हीअ छा कंदा, मिड़ी गोड़ करे बसि कंदा। लेकिन ॻाल्हि इहा थी न थियणु खपे, बेस आहे ऐं सभु कुझु हिलियो पियो आहे हिन वक़्तु त। ठीकु आहे, सभु वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।